परमेश्वर पिता जो चिंतन मसीह खे गौरव ॾियण जो आहे। असां 7 क़दम हेठि ईंदे ॾिठा, उहो पिछले प्रोग्राम में। हाणे असां 7 क़दम मथे वेंदे ॾिसंदासीं। परमेश्वर जे मन में मसीह खे मथे उथारणु या ऊचो करणु आहे। अचो त फिलिपियन जे 2 अध्याय जे 9 वचन खे पढ़ूं। फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 9 वचन ॿुधाए थो, इन्हीअ करे परमेश्वर बि हुन खे मथे खां मथे जॻहि ते खणी वरितईं ऐं हुन खे उहो नालो ॾिनई जो सभिनी नालनि खां मथे आहे। हिते असां पहिरियों क़दम मथे ॾिसंदासीं। परमेश्वर बि हुन खे मथे खां मथे जॻहि ते खणी वरितईं। सभिनीनि खां मथे या पहिरियों ऐं अहम हित परमेश्वर पिता जो हिन अंतरिक्ष में अॼु आहे त यीशु मसीह जी महिमा ऐं गौरव थिए हिन विश्व में जो हुन निर्माण कयो आहे, ऐं हिन धरतीअ ते महिमा थिए जिते इंसान रहंदा आहिनि, जिते इंसान परमेश्वर जो विरोधी थी हुननि सां दुश्मनी कई। उहा ॻाल्हि जेकी हिन नंढी धरतीअ खे अहम करे नज़र में आंदे थी, इहा आहे त मसीह जी मौत हिते थी, ॿियो कुझु न, या ॿी कहिड़ी ॻाल्हि न आहे। अंतरिक्ष जो अभ्यास करण वारा असांखे ॿुधाईंदा आहिनि त असां अंतरिक्ष में हिकु नंढे बिंदुअ वांगुरु आहियूं, ऐं अगरि असांजी नंढी दुनिया मिटाए छॾिजी वञे त हिन अंतरिक्ष खे कोई फ़र्क़ु कोन पवंदो, ऐं उहो सफ़ा सच आहे। ॿिए कंहिं चयो आहे त इंसान हिन नंढे पृथ्वीअ ते हिकु बीमारी आहे। उहो ई त असां आहियूं। उहा ॻाल्हि जंहिं इंसान खे आत्म समान इहो सम्झो उद्धार ॾिनो आहे, माण्हूअ खे स्वर्ग में मथे ॾिसण जी वजह आहे। असल में उहा ॻाल्हि इहा आहे त यीशु मसीह हिन पृथ्वीअ ते आया ऐं इंसान लाइ, असां लाइ क्रूस ते मुआ। इन्हीअ करे परमेश्वर बि हुन खे मथे खां मथे जॻहि ते खणी वरितईं। हाणे ॿियो क़दम, ऐं हुन खे उहो नालो ॾिनई, सभिनी नालनि खां मथे आहे। अॻिली दफ़ा तव्हां हुननि जो नालो बेकार में खणंदव त हिन जे बारे में सोचिजो त परमेश्वर मसीह जो नालो ऊचो उथारणु थो चाहे, ऐं उहो ई नालो तव्हां गारीअ वांगुरु इस्तेमालु करे मिटीअ में कीअं था केरियो। हिकु हवाई जहाज़ में बम रखियो वियो हुयो, ऐं हुन जहाज़ खे उॾाइण वारे विमान चालक जहाज़ हेठि लाइ ॿाहिरि ईंदे माण्हुनि जे गोर जे पासे बि चयईं, अरे यीशु मसीह, अरे यीशु मसीह। इहो ख़बर कोन्हे त हुन निरादर में नालो खयईं। अगरि इहो सच आहे त परमेश्वर हुन ते रहम करे। मुंहिंजी आशा आहे त उहा प्रार्थना ई हुजे। यीशु मसीह जो नालो सभिनीनि महान हस्तियुनि खां जो दुनिया में आहिनि ऐं सभिनीनि स्वर्गदूतनि खां जो गौरव में आहिनि, हुननि जे बि नालनि खां बि मथे कयो वेंदो। अॻिते क़दम लाइ असां 10 वचन पढ़ंदासीं। त हलो ॾिसूं फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 10 वचन, जेको ॿुधाए थो, ताकी हर कोई जॾहिं यीशुअ जे नाले जो उच्चारण थींदे हुए ॿुधनि त हेठि झुकी वञनि, चाहे उहे स्वर्ग जा हुजनि, पृथ्वीअ जा हुजनि, ऐं चाहे धरतीअ जे हेठि जा बि हुजनि। हिन वचन में असांखे अॻिला 3 क़दम मिलंदा आहिनि जो मसीह खे मथे कंदा आहिनि। टियों क़दम आहे यीशु मसीह जे नाले जो उच्चारण थींदे हुए। यीशु माना उद्धारकर्ता। मसीह जे बैतलहम में पैदाइश जे अॻु स्वर्गदूत चयो, तूं हुन जो नालो यीशु रखजांइ, छाकाणि त उहो पंहिंजे माण्हुनि खे हुननि जे पापनि खां छुटकारो ॾियारींदो। इहो असां मत्ते जे 1 अध्याय जे 21 वचन में ॾिसी सघूं था। हाणे हिन अगकतीअ जे बारे में अॻिते छा लिखियलु आहे, हुन ते ध्यानु ॾियो। हिन लाइ असां मत्ती जे 1 अध्याय जे 22 ऐं 23 वचन खे पढ़ंदासीं। इहो सभु कुझु इन्हीअ करे थियो आहे
त प्रभु भविष्य वक्ता जे वसीले जो कुझु चयो हुयो पूरो थियो, चवंदे, ॿुधो, हिकु कुंवारी कन्या गर्भ सां थींदी, हिकु पुट खे जनमु ॾींदी, हुनजो नालो इमानुएल रखो वेंदो, जंहिंजी माना आहे परमेश्वर असां सां गॾु आहे। छा तव्हां मूंखे बाइबल में कहिड़ी बि जॻहि ॾेखारे सघो था जिते मसीह खे इमैनुअल सॾायो वियो हुजे? असांखे हे पढ़ण सां कोई तकलीफ़ न थींदी आहे। ॿुधो, हिकु कुंवारी कन्या गर्भ सां थींदी, छाकाणि त उहो परमेश्वर आहे ऐं ॿियो कहिड़ो तरीक़ो हुजे हा जंहिंजे द्वारे उहो इंसानी घराने में अचनि, पर केवल हेड़े हिकु करिश्मे जे जन्म सां। पर हिन वचन में जेकी ॻाल्हि समस्या थी बीहारे उहा आहे त हुनजो नालो इमैनुअल रखियो वेंदो, छाकाणि त असांखे कहिड़ी बि जॻहि नथी मिले जिते हुनखे इमैनुअल सॾायो वियो आहे। अच्छा, त तव्हां चवंदो उहा अॻकथी पूरी कोन थी। ओ मुंहिंजा मित्र, इहे सभिनीनि खां अद्भुत पुरायत आहे जेकी अॻकथियुनि मां थी आहे, जेकी तव्हां सोचे बि कोन सघंदव। स्वर्गदूत चयईं हुनखे यीशु सॾाए, छाकाणि त उहो पंहिंजे माण्हुनि खे हुननि जे पापनि खां बचाईंदो। हाणे हिन मां सोचे वठो, तव्हां मूंखे यीशु कोन सॾाईंदव, छाकाणि त मां पाण खे कोन थो बचाए सघां, ऐं तव्हां यीशु सॾाए पाण खे बि न सघंदव, छाकाणि त तव्हां पाण खे कोन था बचाए सघो। तव्हां ॾिसो था त असां सभी हिकु नाव में अॼु आहियूं। इंसानी घरानो हिकु बुॾंदे जहाज़ में आहे। अगरि कोई उद्धारकर्ता या बचाइण वारो हुजणु खपे त हुनखे ॿाहिरों अचिणो पवंदो। कुझु अहिड़ा आहिनि जेका बचाइण वारी रस्सी हेठि फिटी करणु था चाहिनि, पर ईअं करणु मतिलबु हिकु बुॾंदे जहाज़ में हुजणु आहे। कोई जहाज़ जे मथे हिसे में हूंदे जहाज़ जे हेठे हिसे में हुजण वारे खे चवे थो त मां तोखे रस्सी थो फिटी कयां, हुनखे पकड़, पर जहाज़ जो मथों हिसो बि ॿुॾण वारो आहे। छा तव्हां सम्झी सघो था त रस्सी हिन इंसानी जहाज़ खां ॿाहिरों अचण जी केतिरी घुर्ज आहे? कोई बि इंसानु उद्धारकर्ता कोन थो थी सघे। तूं हुनजो नालो यीशु रखजांइ, छाकाणि त उहो पंहिंजे माण्हुनि खे हुननि जे पापनि खां छुटकारो ॾियारींदो। पर उहो पंहिंजे माण्हुनि खे हुननि जे पापनि खां कीअं थो बचाए सघे? उहो बचाए सघे थो छाकाणि त उहो इमैनुअल थींदो, जंहिंजी माना आहे परमेश्वर असां सां गॾु। उहो नंढो किको जेको हुते बेतलहम आयो, उहो परमेश्वर असां सां गॾु आहे। उहो स्वर्गदूत जे समान कोन थियो, पर माण्हूअ जे या इंसान जे समान थियो। उहो इमैनुअल आहे, परमेश्वर असां सां गॾु। ऐं छाकाणि त उहो हे आहे, माना उद्धारकर्ता आहे, त उहो यीशु सॾायो वञी सघे थो। ऐं मुंहिंजा दोस्त, केर बि असल में यीशु नथो सॾायो वञी सघे। हाणे परमेश्वर चए थो, मां हुन नाले खे मथे खणंदुसि जेको हुन खे ॾिनल वियो हुयो जॾहिं उहो हिन पृथ्वीअ ते आयो, ऐं उहो बि सभिनी नालनि खां मथे। चोथों क़दम मथे आहे त स्वर्ग जे शयुनि खां मथे, ऐं पंजो क़दम पृथ्वीअ जे शयुनि खां मथे। मसीह खे मथे उथारण जो 6 क़दम आहे त पृथ्वीअ जे हेठां जूं शयूं। कूड़ी सिख्या ॾियण वारो हिकु गठ हिन वचन जो इस्तेमालु कंदे पंहिंजे तत्व खे मज़बूत कंदो आहे, जेको चए थो त आख़िर में सभी माण्हू उद्धार पाईंदा। हिन गठ जे वक़्ता हिकिड़े दफ़ा हे चई वरझायो हुयईं त यहूदा इस्कारियत ऐं शैतान स्वर्ग जे रस्तनि ते गॾु हलंदे पाया वेंदा, छाकाणि त अंत में सभी बची वेंदा ऐं उद्धार पाईंदा। इहा सफ़ा दुर्भाग्य जी ॻाल्हि आहे त हुन हिन वचन जो इस्तेमालु कयईं, छाकाणि त जॾहिं तव्हां हिन वचन जी तुलना कुलुसियों जे पहिरें अध्याय जे 20 वचन सां कंदव त तव्हांखे हिन जी असल माना ॾिसण में ईंदी।
फिलिपियर जे हिन हिसे में येशूअ जी मालकीअ या प्रभुत्व जे बारे में लिखियलु आहे। परमेश्वर हुन खे घणो ई ऊचो उथारियो आहे ताकि येशू जो नालो ॿुधी हर हिक खे झुकणो पवंदो, स्वर्ग में, पृथ्वीअ ते ऐं पृथ्वीअ जे हेठों। हिन जी माना आहे त नरक खे बि हुन जे साम्हूं झुकणो पवंदो, छाकाणि त उहो प्रभु आहे, उहो परमेश्वर आहे। पर छरो झुकजी वञण जी माना उधार पाइणु कोन्हे। कुलुसियन जो पहिरियों अध्याय ऐं 20 वचन प्रभुत्व जे बारे में कोन थो ॻाल्हाए, पर मसीह जे मिलाप जे कम ऐं छुटकारे जे कम जे बारे में थो ॿुधाए। छा जो मिलाप थियो? छा छुटकारो पातो? छा हुन में नर्क बि शामिल हुयो? न। पृथ्वीअ जे हेठां जी शयुनि जे बारे में हिते ज़िक्र बि कोन कयो वियो आहे। छो? छाकाणि त इहो वचन छुटकारे जे बारे में ॻाल्हाए थो ऐं नर्क में छुटकारो कोन्हे को। हिननि ॿिन्हिनि वचननि खे गॾु रखी इहो साफ़ नज़र थो अचे त उहे जेके नर्क में मसीह जे नाले ते झुकंदा, उहे छरो हुन जी प्रभुत्वता या मालिकी जी क़बूली ॾेई रहिया आहिनि, ताकि हर कोई जॾहिं येशू जे नाले जो उच्चारण थींदे हुए ॿुधनि त हेठि झुकी वञनि, चाहे उहे स्वर्ग जा हुजनि, पृथ्वीअ जा हुजनि ऐं चाहे धरतीअ जे हेठों जा हुजनि। हाणे मसीह खे मथे कंदे इहो सतो ऐं आख़िरी क़दम आहे। त हलो ॾिसूं फिलिपियन जो ॿियो अध्याय ऐं 11 वचन। 11 वचन ॿुधाए थो, ऐं हर ज़बान परम पिता परमेश्वर जी महिमा जे लाइ स्वीकार करे त येशू मसीह ई प्रभु आहे। हर ज़बान स्वीकार करे त येशू मसीह प्रभु आहे। हिन जो मतिलबु हे कोन्हे त हर ज़बान स्वीकार कंदी ई त उहो असांजो उद्धारकर्ता आहे। रुचीअ जी ॻाल्हि इहा आहे त नर्क में हुजण वारनि खे बि येशू जे प्रभुत्व खे ॼाणणो पवंदो, ऐं मुंहिंजी सोच सां हीअं करण सां हुननि जी पीड़ा अञा वधी वेंदी। हिते मां तव्हांखे होशियार थो करणु चाहियां। ख़्यालु कजो त तव्हां येशूअ खे पंहिंजो प्रभु न सॾाइजो अगरि उहो तव्हांजो प्रभु कोन्हे। येशू हिकिड़े दफ़े चयो हुयो त घणाई हुन खे प्रभु प्रभु करे सॾाईंदा ऐं हुन जे नाले कमाल जा कम बि कंदा, तॾहिं बि उहो हुननि खे चवंदो, मां तव्हांखे कॾहिं बि कोन ॼाणियो। इहो असां मत्ती जे 7 अध्याय जे 21 खां 23 वचन में ॾिसूं था। मुंहिंजा दोस्त, हे बहितर आहे त तव्हां पहिरियों हुन खे पंहिंजो उद्धारकर्ता करे ॼाणियो ऐं पोइ तव्हां हुन खे पंहिंजो प्रभु चई सॾाए सघो था। अगरि उहो तव्हांजो उद्धारकर्ता आहे त तव्हां हुन खे प्रभु करे हुन जे तरफ़ आज्ञाकारी थींदव। कंहिं चयो त असां माण्हुनि खे ॻाईंदे ॿुधंदा आहियूं, ओ येशू में असांखे कहिड़ो दोस्त मिलियो आहे। हे सही आहे त हुन में असांखे हिकु दोस्त मिलियो आहे, पर येशू जा अखर ॿुधो जो आदेश तव्हांखे मां ॾींदो आहियां। अगरि तव्हां हुननि ते हलंदा रहियो त तव्हां मुंहिंजा मित्र आहियो। इहो असां ॾिसंदासीं यूहन्ना जे 15 अध्याय जे 14 वचन में। असां हुन खे पंहिंजो मित्र सॾाए सघूं था अगरि असां उहो कयूं था जेको उहो असांखे करण लाइ आदेश ॾिए थो। जेसिताईं असां हुन जे आज्ञा जो पालन कोन था कयूं, उहो असांजो प्रभु कोन्हे को। असां मसीह जे मन या चिंतन जे बारे में सिखी रहिया आहियूं। असां ॾिठो आहे त इहो अहिड़ो कोन्हे जंहिंजी असां नक़ल करे सघूं। पंहिंजो चिंतन ठीकु हूअं ई रखो जीअं मसीह येशू जो हुयो, ऐं इहो तॾहिं ई थी सघे थो जॾहिं असां उहो चिंतन मसीह खां स्वीकारियूं, जॾहिं उहो असांखे ॾिए थो। हे कमु परमेश्वर जे आत्मा जो आहे जेको असां में आहे, असांजे ज़िंदगियुनि में नम्रता जा फल उपजाईंदो। हाणे असां मसीह जे चिंतन खे ईअं ॾिसंदासीं जीअं त उहो रोमियो जे रस्ते ते हली रहियो हुयो। असां ॾिसंदासीं त मसीह जो मन या चिंतन कीअं रोमियो जे घर में आहे ऐं रोमियो जे हिकु जेल में कीअं रहियो।
असां हिन जा 3 उदाहरण ॾिसंदासीं: पौलुस जो चिंतन, तिमुथियुस जो चिंतन ऐं आख़िर में हुन एफिब्रितुस जो चिंतन, जेको फिलिपीअ जे कलीसिया जो पालक हुयो। हिन गैर मसीही राज में इहे 3 माण्हू हुया जिन्हनि पाण मां मसीह जो चिंतन ॾेखारियो, या जिन्हनि मां मसीह जो चिंतन ॾिसण में अचे पियो। हेरा अञा 30 लख ॿिया माण्हू बि हूंदा, पर हिन ख़त में इहे 3 पेश कया विया आहिनि। हलो त 12 वचन पढ़ूं। फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 12 वचन असांखे ॿुधाए थो: इन्हीअ करे मुंहिंजा प्रिय मित्र, तव्हां मुंहिंजे निर्देशन जो जीअं हुन वक़्तु पालन कंदा हूंदा हुया जॾहिं मां तव्हां सां गॾु हुयुमि, हाणे जॾहिं मां तव्हां सां गॾु कोन आहियां तॾहिं तव्हां अञा वधीक लगन सां हुननि जा पालन कयो। हिते पौलुस चई रहियो आहे त हुन जे गैर हाज़िरीअ में पंहिंजो उद्धार या समस्याउनि खे सुलझाए वठनि। पवित्र शास्त्र जे हिकिड़े अनुवाद में इहो ख़बर थो पए त पौलुस चई रहियो आहे त परमेश्वर जे आत्मा तव्हां जे आत्मा, मन ऐं शरीर जे अंदरि जो उद्धार जो कमु कयो आहे, उहो तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे हलचल ऐं कृतियुनि में ॾेखारियो। जो अंदरि कयो वियो आहे उहो ॿाहिरि ॾिसणु अचणु घुरिजे। हिकु प्रचारक सुबुह जी सभा में इहो वचन पढ़ी ॿुधाए पियो। हिकु नंढी छोकिरीअ इहो वचन ॿुधी पंहिंजी अम्मा खे धीरे सां चवणु लॻी, अम्मा, तव्हां उद्धार जी कृति ॿाहिरि कीअं था करे सघो जेसीं उहा तव्हांजे अंदरि कोन थियल हुजे? छा हीअं थी सघंदो आहे छा? हाणे इहो ॾाढो सुठो प्रश्न आहे। अॻितो वचन हिन जो जवाबु ॾेई रहियो आहे। त हलो पढ़ूं फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 13 वचन। फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 13 वचन ॿुधाए थो: छाकाणि त उहो परमेश्वर ई आहे जो हुन कमनि जी इच्छा ऐं हुननि खे पूरो करण जो कर्म जेको परमेश्वर खे भाईंदो आहे तव्हां में पैदा कंदो आहे। त परमेश्वर उहा कृतियूं ॿाहिरि कंदो आहे जो कृतियूं हुन अंदरि कयूं आहिनि। अगरि परमेश्वर तव्हांखे बचायो आहे या उद्धार ॾिनो आहे त हुन विश्वास जे करे तव्हांखे बचायो आहे ऐं हुन सां गॾु ॿी कहिड़ी ॻाल्हि जे करे न। परमेश्वर उद्धार ॾियण लाइ सुठा कम कोन स्वीकारींदो आहे, पर तव्हांजो उद्धार थियण खां पोइ परमेश्वर तव्हां सां तव्हांजे कमनि या कृतियुनि जे बारे में ॻाल्हाईंदो आहे। जो उद्धार जो कमु हुन तव्हांजे अंदरि विश्वास जे वसीले कयो आहे, उहो ई उद्धार जो कमु उहो ॿाहिरि बि कंदो। हिकिड़े शास्त्रनि जे पंडित हिन तरीक़े सां चयो आहे: विश्वास ई अकेलो आहे जेको मूंखे बचाए थो, पर विश्वास जेको बचाए थो उहो ई अकेलो कोन्हे को। याकूब जे 2 अध्याय जे 17 ऐं 18 वचन में याकूब चए थो: इन्हीअ प्रकार सां अगरि विश्वास सां गॾु कर्म कोन्हे को त उहो पंहिंजे पाण में निष्प्राण आहे। पर कोई चई सघे थो तव्हां वटि विश्वास आहे जॾहिं त मुंहिंजे वटि कर्म आहिनि। हाणे तव्हां बिना कमनि जे पंहिंजो विश्वास ॾेखारियो ऐं मां पंहिंजो विश्वास पंहिंजे कमनि जे वसीले ॾेखारींदुसि। छड़ो परमेश्वर ई दिलि खे या हृदय खे ॾिसी सघे थो। हुन खे असांजी सची हालति या अवस्था जी ख़बर आहे। उहो ॼाणे थो त मुंहिंजे वटि उद्धार पाइण जहिड़ो विश्वास आहे कि न। उहो ॼाणे थो त तव्हां वटि उद्धार पाइण जहिड़ो विश्वास आहे कि न। पर तव्हांजे पारे वारा तव्हांजो विश्वास कोन था ॾिसी सघनि। उहे छड़ो विश्वास सां थियल कमनि खे ॾिसी सघनि था। सचो विश्वास कमनि जे वसीले ॿाहिरि ईंदो, जीअं असांजे आसपास माण्हू चई सघंदा त तव्हां अलॻि आहियो, त असां मसीही आहियूं। इहो ॿुधाइण लाइ त असां मसीही आहियूं असांखे हिकु वॾो पुठो पाइण जी ज़रूरत कोन्हे या कहिड़ो चिन्ह लॻाइण जी ज़रूरत कोन्हे। पौलुस
हुन विश्वास जे बारे में ॻाल्हाए पियो जो फिलिपियन जे माण्हुनि जे ज़िंदगियूं में कमनि द्वारा ॿाहिरि थो अचे। हाणे असां फिलिपियन जो 2 अध्याय ऐं 14 वचन पढ़ंदासीं। 14 वचन ॿुधाए थो, बिना कोई शिकायत या लड़ाई झगड़ो करे सभु कम कंदा रहियो। अगरि तव्हांखे कमु कंदे किटकिट या शिकायत करणी आहे त तव्हां कहिड़ी बि सेवकाई जी जॻहि या ॿारनि खे बाइबल में सिख्या ॾियण जी ज़िमेदारी न स्वीकारियो, छाकाणि त अहिड़ो स्वभाव मसीही कम खे सभिनीनि खां वधीक नुक़सानु पहुचाईंदो आहे। सभी कम बिना शिकायत ऐं बिना लड़ाई झगड़ो करे कयो। हाणे असां ॾिसंदासीं 2 अध्याय जो 15 वचन, ताकि तव्हां भोला भाला ऐं पवित्र बणिजी वञो ऐं हिन कुटिल ऐं पथभ्रष्ट पीढ़ीअ जे माण्हुनि जे विच परमेश्वर जा निष्कलंक ॿार बणी वञो। हुननि जे विच अंधेरी दुनिया में तव्हां हुन वक़्तु तारा बणिजी करे चमको, हिकु तारे वांगुरु या रोशनी वांगुरु थियो। जॾहिं असां राति जो ॿाहिरि वेंदा आहियूं, मथे आसमान में असांखे तारा ॾिसणु ईंदा आहिनि। जॾहिं परमेश्वर हेठि हिन ऊंदहि सां भरियल दुनिया खे ॾिसंदो आहे त उहो हुननि खे ॾिसंदो आहे जेके हुन जा पंहिंजा आहिनि, ऐं इहे शख़्स हुन लाइ नंढियूं बतियूं वांगुरु आहिनि। ॿार ॻाईंदा आहिनि, इहा नंढी बती मुंहिंजी। हा मुंहिंजा मित्र, असल में हीअं ई आहे। पौलुस चवे थो, हुननि में ॼण त तव्हां रोशनीअ वांगुरु हिन दुनिया में चमको पिया। जीअं तारा हुते मथे आहिनि, असां हिते हेठि आहियूं। हलो त फिलिपियन जे 2 अध्याय जो 16 वचन पढ़ी ॾिसूं। जॾहिं तव्हां हुननि खे जीवनदायी ख़ुशख़बरी ॿुधाईंदा आहियो या पाण झले बीहंदा आहियो, तव्हां हीअं ई कंदा रहियो, ताकि मसीह जे वरी सां मोटण जे ॾींहुं मां हे ॾिसी करे कि मुंहिंजे जीवन जी टुक भॼ बेकार न वई, तव्हां ते गर्व करे सघां। जीवन ऐं रोशनी हे ॿई हिक ॿिए सां ॿधल आहिनि। जॾहिं असां जीवन जे वचन खे झले बीहंदा आहियूं, तॾहिं असां हिन जग में रोशनी वांगुरु आहियूं। जॾहिं पौलुस ॿुधे थो त फिलिपियन जा विश्वासी पंहिंजे विश्वास खे सुकरमन सां प्रकाशित था करे ॾेखारनि, त उहो आनंद थो मनाए। हे विश्वासी पौलुस जे दिल जे ॾाढो नज़दीक हुया, छाकाणि त हुननि जे मन जो परिवर्तन पौलुस जी वजह सां थी वियो हुयो। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम ताईं अलविदा।